1 अरब डॉलर के लिए जो है वो हम IMF के जो है वो साथ जो है वो निगोशिएशन में पड़े हुए हैं और वो हमें तिगड़ी का नाज जो है वो IMF जो है वो बचा रहा है, क्योंकि तेल की कीमतें को बढ़ाने से जो है वो लाजमी अमर है कि उससे महंगाई का जो सैलाब आया है या आना था उसमें आम आदमी जो है वो मुतासर होता। हमने ये भी सोचा और एक से ज़ायद बार सोचा और हमने ये फैसला भी किया कि हमें इस काम को करने की बजाय हमें जो है वो इलेक्शन में चले जाना चाहिए। मुल्क डिफॉल्ट कयो त डफेड पकड़जी विदो $1 अरब लाइ IMF असांखे भुलड़े वांगुरु नचाए रहियो आहे। भरपूर कोशिश कई त तेल जूं क़ीमतूं न वधायूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त मैशियत सियासी इतफ़ाक़ राय खां सवाइ सही नथी थी सघे। गुज़िरियल दौर में IMF सां सही नमूने ॻाल्हियूं न कयूं हुयूं। इमरान खान कंहिंखे कुझु नथो सम्झे, कंहिं सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहे। इमरान खान रुगो फरह गोगी जी तक़दीर तब्दील कई। माज़ीअ जा फ़ैसिला सही हुजनि हा त हाणोकी सूरत हाल न हुजे हा। 25 मई ते फसादी टोलो इस्लामाबाद ते हमलेआवर थियो। पुलिस FC ऐं ॿियनि इदारनि फसादी टोले खे पुठिते धिकियो। फसादी टोले की शिकायत हुई त मुदख़ार जी शेल फायर कया विया। कोशिश हूंदी त हिन भेरे की शिकायत न थिए। हाणे खेनि ताज़ा शेल मिलंदा तशद्दुद जी न इजाज़त ॾेई सघिजे थी ऐं न ई उनखे बर्दाश्त करे सघिजे थी। मुल्क में पेट्रोल के बहरान जो ख़दशो। पेट्रोलियम डीलर्स 18 जुलाई ते सॼे मुल्क में हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जो चेयरमैन जो चवणु आहे त जेसिताईं संदन मुतालबा न मञा वेंदा तेसिताईं हू पंप न खोलींदा। हुकूमत जे नुमाइंदनि जी नई का ख़बर आहे, नई वरी हू कुझु ॿुधण लाइ तयार आहिनि। पेट्रोल जी क़ीमतूं वधण सां खेनि फ़ाइदो न पर नुक़सान थी रहियो आहे। मोटरसाइकिलनि वारा सभिनी खां वधीक परेशान आहिनि। अॻूणे हुकूमत जून ताईं संदन मुनाफ़ो 4% वधाइण जो वाइदो कयो हो। हुकूमत हफ़्ते अंदरि मुनाफ़ो न वधायो त सख़्तु फ़ैसिलो कयो वेंदो। PTI चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद में जलसे वारे हंधि पहुची वियो। परेड ग्राउंड ते थियल जलसे में हज़ारें कारकुननि जी शिरकत। PTI जे सीनियर क़यादत समेत अहम अॻवान स्टेज ते मौजूद। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान कुछ देर खां पोइ ख़िताब कंदो। जलसे वारे हंधि जे वाक़तरू गेट तां हिकु शख़्स खां पिस्तौल ऐं गोलियूं हथ पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। सिंधी के मुख्तलिफ़ शहरन में चौमासे जो वसकारो। कराची के मुख्तलिफ़ इलाक़न में हल्की बरसात। मौसम खुशगवार थी वही। अज खां गजगोड़ से वसकारे जा इम्कान। कोठड़ी झोल शादीलार जे ॿियनि शहरन में भी मींहुं। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अज शाम या रात बरसात पवंदी। अङाणे ताईं बरसात वक़फ़े सां जारी रहण जो इम्कान है। कराची में शहरी बोर्ड के ख़दशे बाद बरसाती नालन की सफ़ाई जो कम जारी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम नासिर शाह ऐं सईद गनी तरफा सफ़ाई के कम जो जाइज़ो। संदन चवणु आहे त नालन की सफ़ाई कई पे वञे जीअं शहरियन के ॾुखियाईनि खां बचाए सघिजे। कोशिश आहे त बरसात दौरान किथे भी पानी न बीहे। थर में सावण रुत की पहिरीं वसकारे खां पोइ मारू माण्हुनि जे मुखनि ते मुरकूं मोटी आयूं। रतनियारी ओनारियो भालवा ओण जो वांडियो जागारी बहर शरीफ अजरोई दानो दांदल में बरसात खां पोइ बहराजी इलाइक़नि ॾांहुं लॾपलाण करे वियल मारू मोटण लॻा। थर जे फिटल भिट ॿीहर आबाद थियण लॻा। घरू वज़ारत पारां वॾनि शहरनि में कैमराऊं लॻाइण लाइ सेफ सिटी अख़्तियारीअ खे फंड्स जारी। शहीदनि जे वारसनि खे भी फंड्स जारी कया विया। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर पारां इस्लामाबाद पुलिस जे एहलकारनि जूं पगारूं पंजाब पुलिस जे बराबर ऐं FC जे जवाननि जूं पगारूं KP पुलिस जे बराबर करण जो ऐलान। राणा सनाउल्लाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त FC जे जवाननि जो राशन अलाउंस ॿियनि एहलकारनि जे बराबर कयो वियो आहे। शहीदनि जे वारसनि जे बकाया लाइ 1 अरब 22 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि। इस्लामाबाद में शहीदनि जे पोयरनि लाइ 5 अरब रुपयनि सां अस्पताल क़ाइमु कई पई वञे।
वॾनि शहरनि में CCTV कैमराऊं ज़रूरी आहिनि। हलंदड़ साल 100 CCTV कैमराऊं लॻायूं वेंदियूं। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवण आहे त दहशतगर्दनि जी मौजूदगीअ जे इतला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग छॾे वठ दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ आयो आहे। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ। लाहौर में मुस्लिम लीग कॉफ के सरबराह चौधरी शुजात जी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। चौधरी शुजात आसिफ ज़रदारी सां अमड़ जे लाॾाणे ते ताज़ियत कई। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा पारां ईरान जो दौरो। ISPR मूजिबि दौरे दौरान जनरल नदीम रज़ा ईरानी सदर सां मुलाक़ात कई। सिक्योरिटी सूरत-हाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सहकार खे हथी ॾियण ते इतफ़ाक़। जनरल नदीम रज़ा जो ईरान जे बचाव वारे वज़ीर, ईरानी नेवी ऐं हवाई फ़ौज जे सरबराहनि सां बि मुलाक़ातूं। गॾियल सहकार ऐं फ़ौजी राब्ता वधाइण वारी ज़रूरत ते ज़ोर भरियो वियो। दुआ ज़हरा मेडिकल बोर्ड आॾो पेश थियण लाइ मुड़ुस ज़हीर सां गॾु कराची पहुची वई। पुलिस मूजिबि दुआ ज़हरा खे मेडिकल बोर्ड आॾो पेश करण लाइ कराची आणण बाद ॾंदनि जे चकास लाइ खेसि दाऊद डेंटल अस्पताल मोकिलियो वियो। दुआ ज़हरा जी उमिरि जे तइयुन लाइ सर्विसिस अस्पताल में मेडिकल बोर्ड जो इजलास। मेडिकल बोर्ड दुआ ज़हरा जे वालिदीन ऐं संदन वकील जबरान नासिर खे तलब करे वरितो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जी ज़ाल जे दोस्त फरह गोगी खे फैसलाबाद इकनॉमिक ज़ोन में 10 एकड़ सनैती प्लाट गैर कानूनी अलॉटमेंट ते एंटी करप्शन पंजाब 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन अख़्तियारनि मूजिबि फेडमैक जे अॻूणी CEO राना यूसुफ ऐं सेक्रेटरी स्पेशल इकनॉमिक ज़ोन कमेटी मक़सूद अहमद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मथन फरह गोगी ऐं संदसि वालदा जे कंपनी खे गैर कानूनी तौरु सनैती प्लाट ॾियण जो इल्ज़ाम आहे। 60 करोड़ मालियत वारी ज़मीन रुगो 8 करोड़ 30 रुपयनि में जाली कंपनी ठाहे विकिरो कई वई। फरह गोगी जे मुड़ुस एहसन जमील गुजर 2 अरब रुपयनि जी जाली गारंटी ॾिनी। एंटी करप्शन अख़्तियारनि मूजिबि फरह गोगी ऐं एहसन गुजर जे मिल्कियतनि जी जांच कई पई वञे। लाड़काने में अगवा जाण हले 16 वरनि जी नीगर जो लाश रिंद कॉलोनी जी नालीअ मां हथ। असगर खरल गुज़र ॾींहुं घरां निकिरण बाद वापसि न मोटियो। वारसनि पारां अलाहाबाद थाणे ते NC बि दाख़िल कराई वई। नीगर जे वारसनि शक ज़ाहिर कयो आहे त असगर खे अगवा बाद क़तल कयो वियो आहे। नीगर जे वारसनि पाड़ेसिरनि ते अगवा ऐं क़तल जो शक ज़ाहिर करे छॾियो। पुलिस जे शकी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई। शकी जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया। शिकारपुर बसां हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़तल करे छॾियो। कॉलेज रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में बिरोही बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सुजावल जूणे जो भरिसां अर्ज़ी भुट्टो में मस्जिद में 7 वरनि जी ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती जी कोशिश। नींगरीअ जे वारसनि जो चवणु आहे त मस्जिद जे खुताबी जमील नींगरीअ सां ज़्यादती जी कोशिश कई। नींगरी घर पहुचण ते घर भातियुनि खे आगाही ॾिनी। ऐं मुल्क में कोरोना जो ज़ोर आस्ते आस्ते वधण लॻो। कोरोना विघे वधीक 4 माण्हू हयातियूं विञाए वेठा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा वधीक 818 नवां केस ज़ाहिर। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त मुल्क में हाकारी केसनि जी शरह 4.47% रही। इलाज हेठि 126 कोरोना मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे।